मां पंहिंजी हिकिड़ी कहाणी जेका श्री गोबिंद मालीअ चयो त इंदिरा मां तुंहिंजी इहा कहाणी पढ़ी ॾाढो सख़्तु तमामु घणो रुनो हुउसि ऐं तमामु घणो हीअ जेका चए थो पियो हीअ कहाणी पढ़ंदे मुंहिंजे अॻियां तूं हुईं तूं जंहिंखे मूं सालनि खां न ॾिठो आहे पर तुंहिंजे अंदर जी पीड़ा हिन कहाणी में ज़िंदगी भरी आहे। अहिड़ी दुख भरी कहाणी सिंधीअ में न लिखी वई आहे। शबनम तोखे पंहिंजी राह पाण चूंडरी आहे ऐं कंहिंखे बि कापी न कजि। इंदिरा तोखे कहाणी जी मौज़ू चूंडण जी सलाहियत आहे, उनखे निभाइण जो ॾांहुं बि आहे। ऐं बसि इहे अखर मूंखे सदा हयात गोबिंद मालीअ पंहिंजे ख़त में लिखिया हुआ जॾहिं हू सख़्तु बीमार हो ऐं पोइ दुनिया खां लाॾाणो करे वियो। त मां फ़ख़्र सां उन कहाणीअ खे पेश करे रही आहियां गोबिंद मालीअ जे खे डेडिकेट करे। कहाणीअ जो उनवान आहे तुंहिंजा नसीब खुलिया। मां इंदिरा शबनम इंदु पूना मां इंदिरा पूनावाला पेश करे रही आहियां कहाणी सिंधीअ जी। आख़िर हिन कहिड़ो कसूर कयो आहे? क़िस्मत जो वेर हिन सां छो हो? हुन कंहिंजो छा बिगाड़ियो आहे? हिन कंहिंखे रंजायो आहे, ॾुखायो आहे, घर पिटायो आहे, कंहिंजो बुरो चाहियो आहे? पोइ ही मुसीबत जा पहाड़ हिन मथां छो पिया किरनि? हू जॾहिं खां कुझु सम्झण लाइक़ु थी आहे त हुन सुख न ॾिठा आहिनि। आख़िर इएं छो थियो आहे हिन सां? हूअ पंहिंजे घर में सभिनी ॿारनि खां पहिरीं ॼाई। धीअ हूंदे बि हुनजो स्वागत कयो वियो। ॾाॾीअ, पुफीअ ऐं चाचीअ जो ख़ूब ख़ुशियूं मल्हायूं। रजनी खे ईअं लॻो त सभ खां सुठो हुन नंढपिणु हूंदो। प्यार ऐं कुर्ब जे छाए में ॾाॾी जूं कहाणियूं, पुफीअ जो प्यार, चाचीअ जो मोह। पर ही छा? 2 साल दीपक, 3 साल लता, 4 साल ज्योति, 5 7 साल रमेश, हरेश, अनीता, उन खां पोइ 2-4 ॿिया बि हिन जे धणीअ दर पहुची विया। ॾिसंदे ॾिसंदे हू खट तां लही पट ते सुम्हारी रही ऐं पट खां पोइ खट हेठां। 7 साल जी उमिरि में ॼण त हूअ 2 टिनि ॿारनि जी माउ बणिजी वई हुई। रांदि कराइण, चांहि पीआरणु, कपिड़ा मटाइण, हुनजो नंढपण त तमामु नंढो थी वियो। तूं सभिनी खां वॾी आहीं। हर वक़्तु उहे अखर ॿुधण सां बेख़बर में उहा जबल जेॾी वॾी थी वई हुई। घर मां ख़ुशी ॾियणु मोकिलाए वई। कमाई त न वधे, घर जा भाती विया वधंदा। पुफीअ पढ़ण सां गॾु नंढी वॾी नौकिरी शुरू कई। हूअ रजनी खे यादि अचणु लॻो। पुफी केतिरी कोशिशि कई त सभु ॿार पढ़नि, पर सभई नंढड़ा छोकिरा होटल ते नौकरनि वांगुरु कमु करे कुझु पैसा हथ करे सिनेमा जो शौक़ु पूरो करणु लॻा ऐं स्कूल वञण ते दिलि न थियनि। घर में सभ खां वधीक पढ़ियल मां हुअसि। पुफी जो प्यार मार जे करे जीअं तीअं मैट्रिक पास कई। मूंखे कंहिं दुकान ते सेल्स घर जी नौकिरी मिली वई। घर जो ख़र्चु वधे वियो वधंदो, पर दादा जी कमाई न वधी। पाण रस्तो वधाइण जे हुकुम ते दुकान जो अधु बि कटिजी वियो। होटल बदिलजी नंढड़ो चांहि जो स्टॉल थी वियो। भाउर बुरी संगत में फासंदा थी विया। 3 भेनरूं एतिरियूं त कद बुत में वधंदियूं थी वयूं जो दादा उन्हनि खे ॾिसी अखियूं हेठि करे छॾींदो हो। हू शायदि कुदरत जो कमाल आहे त ग़रीबनि जूं धीअर अलाए छो अकुल बदन सभिनी तरीक़नि सां तमामु वॾियूं थी वेंदियूं आहिनि। जंहिं उमिरि में शाहूकार जूं धीअर अञा पाण खे बेबी पे चवाईंदियूं आहिनि। भेनर हालतुनि सां अलाए कीअं पाण खे ठहिकाए छॾियो। दादा हुननि खां सवाल करण ई छॾे ॾिना हुआ। कपिड़ा, दवा, दिरमल, घर में का नई शइ कीअं थी अचे, केरु अहिड़नि सुवालनि जे जवाब जी हिमत करे? मां त सफ़ा पीस जी वियसि। ज़िंदगीअ सां मूंखे अलाए कहिड़ा कहिड़ा ठाह करणा पिया। मुंहिंजी उमिरि वधणु लॻी। ॾाॾी ऐं पुफीअ खे चिंता लॻी। पुफीअ साफ़ शादीअ लाइ पुछो। दादा ऐं भाभियूं उथी विया। मां कीअं हा करियां? घर में जा थोरी घणी आमदनी मां आणी हूंदी हुअसि, सा बि बंदि कयां? ॿियूं भेनरूं त न पढ़ियूं ई न, को बि न कमु कंदियूं हुयूं। मां ई हिकु कमाईंदड़ हुअसि। मूं इनकार कयो, मां शादी न कंदसि।
दादा जा भाग वॾा हुआ जो पुफीअ कंहिं सॼण जी मदद सां 3 धीअरुनि जी शादी कराए छॾी। छोकिरा दाल मानीअ वारा हुआ, सो मुंहिंजी भेनरूं पणिजी वयूं। नंढे में नंढी अनीता जी बि शादी थी वई। मां हाणे 22 सालनि जी थी हुअसि। भेनरूं घोटनि सां गॾु ईंदियूं हुयूं। फ़ख़ुर सां खाई पी घर गंदो ऐं बासणनि जो ढिग छॾे 50 भाभीअ जे हथ में ॾेई वेंदियूं हुयूं। भाभी जी तबियत ख़राबु रहंदी हुई। कमु ॾिसी अञा वधीक ख़राबु थी वेंदी हुअसि। मां त बासण जे ढिगनि खे साफ़ करण में लॻी वेंदी हुअसि। अंग अंग ॾुखणु लॻंदो हो। मन जलियल, आत्मा उदास, शरीर हॾाऊं। वधंदड़ उमिरि सां मां सुभाउ में बि चिड़चिड़ी थींदी पई वियसि। मूं किथे ग़लती कई हुई? दादा भाभी जो दुख वंडण पिए चाहिनि, बोझ हल्को करण पिए चाहिनि। आख़िर मूं चई ॾिनो, भाभी मूंखे बि शादी करायो। घर में ॼण त बम फाटो। बेशरम, बेग़ैरत, अलाए छा दादा चयो। भाभीअ भूंडो ॾींदे चयो, अॻु किथे हुईं? भेनरुनि सां पई रीस करी, हाणे तुंहिंजे लाइ छा कयूं? 32 साल जी थी वई आहीं। पुफीअ जे कन ते इहा ॻाल्हि पई। हिन हथ पेर हलाया, पर कचो कुआरो हेॾी वॾी उमिरि जो मूंखां किथे मिले। मुंहिंजो बि चरियो ज़िद, ॿार वारो न खपे। सभु हैरान परेशान। आख़िर पिंपरीअ जी शादी कराइण वारी ॻोल्हे लधो, मुंहिंजी उमिरि जेतिरो। हू बिना माउ पीउ जो 900 रुपया पघार हुअसि। कंहिं होटल में मैनेजर जी नौकरी कंदो हो। मूं हा कई। शादीअ खां पोइ मूं नौकरी छॾे ॾिनी। दीपक कमाईंदो हो, मां ठाठ सां घर जो कमु कंदी हुअसि। हिकिड़े कमरे वारी गृहस्थीअ मां पाण खे राणी सम्झंदी हुअसि। बासण चिमकाए छॾिया, खाधो एतिरो सवादु ई ठाहींदी हुअसि जो दीपक आङुरियूं बि चटे छॾींदो हो। पंहिंजे वितार मुंहिंजो घोटु दीपक मूं लाइ सुर्ग धरती ते लाथो। राजा राणी जी कहाणीअ में हिकु राजकुमार जी कमी हुई, सो बची वियो। राजकुमारी बि अची वई। इन्हनि 2 ॿारनि जी दुनिया में अचण ऐं 4 सालनि जी उमिरि में रजनी खे ख़बर पइजी चुकी त दीपक संदसि घोटु पको पियाक। शादीअ खां उहे यारनि दोस्तनि मिटनि माइटनि जे सम्झाइण ते शादी करे गृहस्थी ठहण लाइ हिन थोरे वक़्त लाइ शराब खे छॾियो हो त शादी बि थिए। हाणे ॿार बि ॼाओ, हाणे रजनी केॾां वेंदी? फाथी रे फाथी। रजनी सोचियो, फाथी आहियां त हाणे फतकण कहिड़ो? बहादुरी ॾेखारियां। हिन आज़ी निज़ारे करे पहिरीं खेसि घर में मुक़ररु थियल शराब पीअण जी इजाज़त ॾिनी। पर शराबी किथे तो पाण खे हदूं ठाहे। हद काटे हू बेहद थी वञनि त शराबी जी फितरत हूंदी आहे। दीपक जी सिहत जॾहिं थींदी वई, एक्सरे कराइण सां ख़बर पई त संदसि आंडा जेरा बुकियूं ख़राब थी चुका हुआ। हिन जो कॾहिं मथे फिरंदो, यकदम पासे वारी घिटे में वञी भठीअ जो कातिल शराब पी मतवालो थी सॼी राति बड़बड़ कंदो रहंदो। हूअ खेसि खॾनि मां, गटरनि मां, गुतनि मां खणी या खणाए घर में आणणु लॻी। दीपक जो कम ते वञणु बंदि थी वियो। घर में ग़रीबीअ जो मर्ज़ फैलिजी वियो। 4 साल अंदरि जुड़ियल हिकु सामान विकामंदो वियो। हुन अॻियां हथु टंगींदे गैरतमंद रजनी ज़मीर अॻियां झुकंदी वई, शर्मिंदी थींदी वई। सभु सम्झी विया शराबी जे घर जो अंत कहिड़ो थींदो आहे। कर्ज़ कंहिंखे ॾिजे? हीउ कर्ज़ त दान ॾियण जो थियो जो वापसि मिलणो न आहे। दान केसि ताईं ॾिजे ऐं केरु ॾींदो, छो ॾींदो? रजनी सभिनी जी हिमत वधाइण ते वरी हुन दुकानदार वटि वई। नौकिरी मिली वियसि, साॻे 800 रुपया पघार। हाणे हिन जूं जवाबदारियूं अॻे खां तमामु अॻिते वधी वयूं हुयूं। 2 ॿार, हुन जूं जवाबदारियूं, शराबी जी ख़िदमत करणु, पंहिंजे सपननि जो अहिड़ो अंत थींदो ॾिसी उहा चकनाचूर थी पई। हिकु ज़िंदह लाश। भेनरुनि जो नसीबु ॾिसी जेको हिन क़दम खयो, छा मिलियो खेसि? आराम ऐं आसाइश हिन जे नसीब में किथे हुई? सुकल लुगरो शरीर, सख़्त महिनत दुकान ते ऐं मकान ते। हिन जो घोट जो रोज़ शराब न पीअण जो कसम खाइण, रोज़ रोअण, पासे वारी रेल जी पटीअ ॾांहुं भॼण त मां आपघात थो कयां। सिलसिलो हलंदो रहियो ऐं कमाल आहे उहा ज़िंदह रही। आख़िर जहिड़े जी सफ़ा ख़राब थियण करे लगातार शराब पीअण जे करे दीपक हिन दुनिया मां लाॾाणो करे वियो। 2 ॿार ऐं हुन जी जवाबदारी ऐं कर्ज़ रजनी खे ॾेई वियो। रजनी खे सम्झ में न पियो अचे त उहो छा करे। रोए उन शख़्स लाइ जंहिंखे ख़बर हुई त हू थोरो ई वक़्तु ज़िंदह रहण वारो आहे ऐं शादी करे
ॿ ॿार ज़लत दिमाग़ी परेशानी बदनामी ॾेई पाण सभिनी जवाबदारियुनि खां मुक्त थी हले वियो। खिली ख़ुशि थी हिकु बोझ खां उहो मुक्त थी वई। समाज तंहिंखे ख़ामोश रहणी बहितर आहे, पर उन ख़ामोशीअ खेसि पत्थर बणाए छॾियो। छा कंहिं इंसान लाइ विधाता एतिरी कंजूसी कंदी आहे जो हुनजा नंढड़ा सपना, हिकु नंढड़ो कमिरो, ॿारनि जा टैक, पतीअ जो प्यार ऐं बसि उहो बि पूरो न थिए। हा, नंढे हूंदे खां दुख जे दुबड़ में फाथल रजनी जेको कदम पे खणे फासजंदी पई वञे। वधंदड़ महांगाई, जॻहि जी मसवाड़, पढ़ण वारा ॿिनि ॿारनि खे पढ़ाइण खां अॻु पालण, केरु संभाले ॿिनि बचड़नि खे। हू सुबुह खां राति जो 9 बजे ताईं ॿाहिरि कंहिं सॾा ॾिनसि, माई रख। सुबुह खां राति ताईं ॿार संभालींदी ऐं उन्हनि जो नेपाच कंदी। 500 रुपया माईअ घुरिया। उनमें उहो ॿारनि खे खाधो खाराए, खीर पीआरे। उहो दीपक घर में हूंदो त ॿारनि जी तात न हूंदी हुई। 150 रुपया मसवाड़। हिन हिसाब शुरू कयो। थिया 605। बाक़ी बचा 150 रुपया बस जो भाड़ो, खाधो, कपिड़ो, बीमारी, सीमारी। 800 मां छा कयां? कद वॾो, चादर नंढी। मथे खे थी ढकायां त पेर था उघारा थियनि, पेरनि खे त ढक त मथो उघारो। छा कंदसि? केतिरी हसरत हुई माउ बणजण जी। केतिरा बैत न ॿिनि ॿारनि खे पढ़ाया हुआ। हाणे हिननि खे पंहिंजे ॿारनि खे छॾे सॼो ॾींहुं टंगुनि ते बीह तरह तरह जूं अटकलूं सटकलूं करे मालिक जो माल खपाए। लखे कमाईंदड़ खां 800 रुपया वठी घर अचिणो आहे। पंहिंजे पेट में छा विझे? 5 सालनि में हू सुहागण, माता, विधवा सभु बणिजी वई हुई। या त ज़िंदगी जो चकर हिक हंधि बीहजी वञे, या त एतिरी रफ़्तार सां सभु कुझु थींदो वञे जो दिमाग़ ऐं अखियूं चकराइजी वञनि। रजनीअ हिमत न हारी, हलंदी रही। जवाबदारी त निभाइणी हुअसि। माण्हुनि जे चए अनुसार माउ बि त हुई, ॿारनि जी पीउ बि हूअ ई हुई, माउ बि उहा ई हुई। जवाबदारी त पूरी करणी हुअसि। हिन 2-4 दफ़ा जवाबदारी अखर खे दोहिरायो। न ॼाण छो पहिरियों दफ़ो हिनखे इन जवाबदारी अखर खां कहत अचणु लॻी। इहो अहसासु हिनखे पहिरियों दफ़ो थियो 14 साल जी उमिरि में। हिन पेके जे घर जी जवाबदारियुनि खे पाण खयो हो। पाण खे हिंदी सिनेमाउनि जी दुनिया में हीरोइन पे सम्झंदी हुई उन वक़्तु। पर हाणे इहो अखर जवाबदारी केतिरो न पुराणो, बिना मतिलब जे थी वियो आहे। हिन जो कमज़ोर शरीर, कम जे वधण, जवाबदारी जे वधण करे सट झले न पियो सघे। खंघि, बुखार, घटि खाधो, सॼो बदन पियो डग डग कंदो हुअसि, मथो पियो फिरंदो रहंदो हुअसि, शिकिर भवाइती थींदी पई वञेसि। आख़िर हिन हुन जे चवण ते ख़ैराती अस्पताल में एक्सरे कढाई। सिल TB निकिती। सा बि काफ़ी वधी चुकी हुई। डॉक्टर चयो, चिंता न कर, सिर्फ़ु सुठी खुराक खा, कीमती ताक़ती दवाऊं ऐं आराम सां तव्हां ठीकु थी सघो था। ॾिसो, का बि चिंता न कयो, तव्हांखे ठीकु कोन्हे तव्हांजे लाइ चिंता। रजनीअ खां हिकु वॾो टहक निकिरी वियो ऐं डॉक्टर खां छिड़क, तव्हां न सम्झंदा डॉक्टर साहिब, मुंहिंजे टहक खे एयर कंडीशन रूम में वेठायो न। किन आसपास जे माण्हुनि हमदर्दी ॾेखारियसि, पर उन सां त मसइला हल न थियणा हा। जबल जेॾा दुख हटिया न हा। छा करियां? पैसा ममता ते बि छा अमीरनि जो हक़ आहे? पेट भरण सां ज़िंदगी में लज़त अची वई। ख़ाली पेट, बीमार जिस्म, ज़ख़्मियल रूह सां उहा ख़ुश्क, कमज़ोर, चिड़चिड़ी, ॿुढे मन ऐं तन वारी थींदी पई वई। छा करियां? ॿारनि सां गॾु नदी में टपो ॾियां, रेल हेठां कटिजां, ट्रक हेठां अची सभु मरी वञूं? न, छो मरूं? गॾिजी जीअण केतिरो मुश्किल थी पियो आहे। मां हाणे बीमार शरीर करे कम बि त नथी करे सघां। ॿार त बुख पिया था मरनि। छा कयां? हिनखे नंढपण जी हिकु घटना यादि अची वई। घर में पालियल कुतीअ 12 ॼणा हुआ। सॼो घर गंदो थी वियो। बेज़ार थी माणस गुण में पुंगड़ा बंदि करे हिनखे ॾिना हुआ किथे फिटी करे अचण लाइ। ॾाॾेसि ताक़ीद कई हुई, पुट, कुतीअ खे उहो ॾिसण न ॾिजांइ, ख़बर न पएसि, परे परे फिटो करे अचीसि, जे घर न सुञाणे सघे। माउ खे आंडे जी ॼण थींदी आहे न। ॿारनि खे
पुंगरनि खे फिटो कंदी ॾिसंदी त छिती थी पवंदी कुती। हेतिरा साल थी विया हुनखे ॾाॾीअ जो हिकु लफ़्ज़ चयल यादि हो। हुनजी याददाश्त एतिरी तिखी छो थी वई आहे, ॼण हीअ घटना अॼु थी हुजे। छा उहो पाण उहा कुती आहे? छा यादगिरी जी कंहिं बि घटना सां लाॻापो ज़रूरु हूंदो आहे। अॼु उहा घटना एतिरी तिखी छो यादि आहे? अॻु छो न? हुनखे रोअणु अची वियो। ॿारनि खे तयारु कयईं, सभिनी खे चयईं हलंदी था वञो यात्रियुनि सां शामिल थियणु। कुती ऐं संदनि पुंगरनि जो किसो दोहिराइण मेले जी भीड़ में ॿिन्ही ॿारनि खे छॾे आई। घर अकेली मोटी आई, पर उहो कुतीअ वांगुरु छिती न थी। आत्मा छॾे आई, जॾो जिस्म खणी आई। माण्हुनि जे पुछण ते जवाबु ॾेई गुम थी विया ॿई ॿार मेले में ऐं रोअण लॻी। 2-3 ॾींहंनि में हिकु धार्मिक संस्था खां हिन मदद घुरी। हुनजे हालत ते रहम खाई 300 महीने जी मदद मंज़ूर कई वई। 150 रुपया भाड़ो, 5 रुपया रोज़ चांहि, 2 वेला मानीअ लाइ ठीकु आहे। हिन मने मन में हिसाबु कयो, हिकु अजीब ज़िंदगी, फाटल साड़ियुनि, टुटल जूतनि, पुराणा कंबल, 1 किलो चांवर, 1 किलो कणिक लाइ हूअ बि हुन में हर दफ़े महीने में हिकु दफ़ो शामिल थी वेंदी हुई। पिनण लाइ न, पिनर अखर गैर शनातो आहे, मदद लाइ, ऐं उन लाइन में बीही करे वठी ईंदी। हाणे त आराम ई आराम आहे। सुबुह जो थी चांहि पी, 2 वक़्तनि जी हिकु ई वक़्तु पाण अकेले लाइ मानी ठाही, भाॼी ठाही, धार्मिक संस्था मां मिलियल दवाऊं वठी उहो सुम्हंदी रहंदी हुई। बसि मानी ऐं ज़रूरी कम लाइ उथणु, जनम भर जी थकावट मिटाइण लाइ सुम्हणु। कंहिंजी बि चिंता न, कंहिंजी बि जवाबदारी न, कंहिंजे लाइ बि न सोचणु, पंहिंजे लाइ जीअणु, जीअं वणे तीअं करणु। रजनी कंहिंसां बि न ॻाल्हाईंदी हुई, खाईंदी हुई, सुम्हंदी, दवाऊं वठंदी हुई। कॾहिं कॾहिं हिनखे ईअं महसूसु थींदो त हू मरी वई आहे। कमज़ोर हिनखे नरम थधे कब्र लॻंदी, कमरो हिनखे नरम थधी कब्र वांगुरु लॻंदो हो। पर वक़्त सर बुख लॻण ऐं उन जो अहसासु हिनखे जीअरे हुअण जो यकीन ॾियारींदा हुआ। न त पाण में हूअ मुर्दे ऐं ज़िंदा रहण में कोई फ़र्क़ु महसूसु न कंदी हुई। ज़ोर ज़ोर सां कोई दर खड़काए रहियो हो। राति जो वक़्तु हो। घणेई माण्हुनि जा आवाज़ पिया आया। चङो ई वक़्तु रजनीअ सुस्ती ऐं कमज़ोरीअ विचां दरवाज़ो ई न खोलियो। आख़िर उहो धुॾंदड़ टंगुनि सां उथी खड़ी थी दरवाज़ो खोलियाईं। मोती मां हुई। चयईं, माई वाधायूं हुजनी, तुंहिंजा 2 ॿार लधा। पंहिंजे पारे में तुकाराम वियो हो, उन्हनि खे हुननि सुञातो ऐं उन्हनि सां भाकुर अची पातऊं ऐं हू 2 ॿारनि खे वठी आयो अथई। वाधायूं हुजनी। 2 ॿार हिन जे साम्हूं हुआ, भाकुर पाइण लाइ उतावला। रजनी मथां साण ई तारी थींदी पई वई। हू गशी खाइण किरण लॻी हुई ऐं मोतीअ मां चई रही हुई, माई तुंहिंजा नसीब खुलिया, माई तुंहिंजा नसीब खुलिया।